बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइंस। जैकबाबाद में वधीक ॿिनि क़ैदियुनि ऐं हिकु डॉक्टर में कोरोना वायरस जी तस्दीक। अंग वधी 80 थी वियो। छिंबे ते 77 ॼणनि जा नमूना वरिता विया। 3 ॼणनि में वायरस जी तस्दीक थी। सिंध जे वॾे वज़ीर पारां कारोबार खोलण वारे ऐलान बाद जैकबाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे बाज़ारुनि में रश। हुकूमती SOPs मुकम्मल नज़रअंदाज। तिबी माहिरनि पारां लॉकडाउन खोलण वारो फ़ैसिलो ख़तरनाक करार। जैकबाबाद में लॉकडाउन में नरमी वारो वक़्तु ख़त्म थियण बावजूदि शटर हेठि करे कारोबार कंदड़नि ख़िलाफ़ 15 मददगार इंचार्ज तारिक तरीन जी कार्रवाई। मोहन राम, बचाराम, अनिल ऐं प्रदीप जा 4 दुकान सील। 8 पोरियत गिरफ़्तार थियलनि में नरेश कुमार, कैलाश कुमार, शंकर लाल, सोनू कुमार, आदेश कुमार, हीरो ऐं आकाश कुमार शामिल। सिंध हुकूमत पारां जारी कयल SOPs से अमल न करण ते कार्रवाई कई वई। पुलिस FIA सखर जी ॾहरकी में कार्रवाई। जाली फेसबुक अकाउंट हलाईंदड़ नौजवान ज़ोहेब आराई गिरफ़्तार। जवाबदार जाली फेसबुक अकाउंट ठाहे औरतुनि खे ब्लैकमेल कंदो हो। जाली फेसबुक अकाउंट तां औरतुनि जूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं रखण समेत संदन किरदार कशी भी कंदो हो। FIA सखर। मीरपुर माथेलो जे ॻोठ वाहिद बख्श मक्सी मां 12 वरियनि जी मासूम नींगरी आमना शेख मुबैना तौरु अगवा। ज़हूर शेख समेत अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल। वारिसनि जो थाणे आॾो ॿारड़ी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। मुग़वी नींगरी जे वालिद रोशन शेख जो चवणु आहे त मुंहिंजी न्याणी खे ज़हूर पिताफ़ी अगवा कयो आहे। 2.5 साल अॻु पीउ ॾाॾे ऐं चाचे जे क़तल केस में इंसाफ़ लाइ वाझाईंदड़ सिंध जी न्याणी उम्मे रुबाब जो लालटेन खणी सखर प्रेस क्लब में एहतजाज। उम्मे रुबाब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPAs नवाब सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो केस खे इंघाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे रहिया आहिनि। खेनि सिंध सरकार जो पूरो सहकार हासिल आहे। पाण खे ईमानदार सॾाईंदड़ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पुलिस खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां रोके छॾियो हो। अदालतनि मां इंसाफ़ जी मुंतज़िर आहियां, कॾहिं बि हार न मञींदसि। दरिया ख़ान मरी जे ॻोठ मुराद खोखर जे रहवासियुनि मर्द तोड़े औरतुनि जो नौशेरो फ़िरोज़ नवाब शाह बाईपास रोड दरिया ख़ान मरी जे अॻूणे SHO ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज। कुझु ॾींहं अॻु नौजवान तालिब खोखर कोट ॿाहिरां गोलियूं हणी ज़ख़्मी करण बाद खंबे गुम कयो वियो आहे ऐं उन बाद पुलिस असांजे घरनि ते बिना सबब जे चढ़ाई करे कमरुज़्ज़मान ऐं इसरार खोखर खे बि खंबे गुम कयो आहे। डपु आहे त किथे नौजवान खे पुलिस कूड़े मुक़ाबले में क़तल न करे छॾे। पुलिस जा आला अमलदार नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कनि, ॻोठाणनि जो मुतालबो। काज़ी अहमद में अणसुञातल हथियारबंदनि पारां मिर्चूं खणी वेंदड़ डॉटसन ड्राइवर अब्दुल क़यूम बिरोही ऐं अली अकबर रुस्तमानी खे यरगमाल बणाए मिर्चनि सां भरियल डॉटसन फुर करे वरिती। 2 ॼणनि खे अगवा करण बाद मटियारी वेझो हथ पैर ॿधी फिटो करे फ़रार। पुलिस कार्रवाई करे मिर्चनि जूं 45 बोरियूं हथ करे वरितियूं। मिर्चनि जूं 70 बोरियूं खणी वञी रहिया हुआसीं त हथियारबंदनि अगवा कयो ऐं 35,000 रोक रक़म बि फुर कई। बाज़ियाब थियल मुग़विन जी प्रेस कॉन्फ्रेंस। ड्रिगड़ी में ऑपरेशन डिवीज़न हैस्को पारां मुतालबनि जी मञता लाइ ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि अमीर हसन काइम ख़ानी, बाबू मोहम्मद सईद, मुस्लिम काइम ख़ानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हैस्को लेबर्स खे ईद खां अॻु बोनस, हाफ डे TADA, मेडिकल अलाउंस ॾेई माहवार पघार में इज़ाफ़ो कयो वञे। बोज़दार वॾा प्रेस क्लब जी सालियानी चूंड। अमजद टांवरी सदर ऐं मंसूर थेबो जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। सहाफ़िन, सियासी ऐं समाजी अॻवाननि पारां नई चूंडिजी आयल बॉडी खे मुबारकूं पेश। ही हुयूं हेडलाइंस। गड़ी खैरो में लॉकडाउन ख़त्म थियण खां पोइ शहरनि जैकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। सिंध हुकूमत पारां दुकाननि खे मशरूत तौर ते खुलण जी इजाज़त मिलण बाद गड़ीखेरो शहर मुकमिल तौर ते खुली वियो आहे। अचो त गड़ीखेरे शहर जे दुकानदारनि खां संदन
अहवाल वठूं त हुननि खे कीअं पियो महसूसु थिए। वॾी महिरबानी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी, जंहिं 2 महीननि खां बाद में असांखे कारोबार खोले करे असांखे रोज़ी करण जो मौक़ो ॾिनो। वॾी महिरबानी वज़ीर आला सिंध। साईं जन, असां सिंध हुकूमत ख़ासि करे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जा ख़ासि थोराइता आहियूं, जंहिं बर वक़्तु रातो को जेको वक़्तु आहे त उन फ़ैसिलो वरितो। लॉकडाउन में जेको आहे सो असां लाइ नरमी ऐं ख़तमु करण जो जेको फ़ैसिलो वरितईं, असां उनजा जेको आहे न 100% इन शइ जा असां हिमायत कयूं था। छाजे करे तकलीफ़ थी वई, 50 ॾींहं अॼु पूरा थिया आहिनि। 18 तारीख़ खां वठी असां वटि गड़ी खेरो बंदि हुयो। उन खां बावजूदि दुकाना तक़रीबन जेको आहे 100% दुकाना बंदि हुया। असां रातो के वक़्तु आहे जे फ़ैसिले ते मुराद अली शाह जा थोराइता आहियूं। शुक्रगुज़ार आहियूं सिंध गवर्नमेंट जा, जन जेको आहे न लॉकडाउन ख़तमु कयो। हाणे माशाअल्लाह मिड़ई रोज़गार थिए थो, ग़रीब माण्हू जेको आहे न अलाह मदद करे असांजो जेको आहे न कमकार हले थो। माशाअल्लाह अॼु जेको आहे त लॉकडाउन जो पहिरों ॾींहुं असांजे लाइ ईद जे ॾींहुं को घटि न आहे। असां जेको आहे सिंध हुकूमत ऐं ख़ासि करे मुराद अली शाह जा थोराइता आहियूं। वज़ीर आला सिंध जा असां थोराइता आहियूं, जंहिं असांखे हिन लॉकडाउन दौरान लॉकडाउन खे ख़तमु करे असांखे दुकान खोलण जी इजाज़त ॾिनी। वज़ीर आला सिंध जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांखे लॉकडाउन ख़तमु करे ईद कमाइण लाइ मौक़ो ॾिनो। गड़ी खेरो शहर जॾहिं मुकमिल तौर ते खुली चुको आहे ऐं दुकानदारनि जेके ही व्यूज़ ॾिना आहिनि, उन्हनि वज़ीर आला सिंध गवर्नमेंट जो शुक्रियो अदा कंदे चयो आहे त ईद जे मौक़े ते ही वक़्ताइतो फ़ैसिलो आहे त असांखे रिलीफ ॾिनो वियो आहे। असां सिंध हुकूमत जा थोराइता आहियूं त जंहिं असांखे रोज़ी कमाइण जो मौक़ो ॾिनो आहे। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जैकब न्यूज़, गड़ी खेरो। गड़ी खेरे वासियुनि जा वीचार अवां ॿुधा। हाणे ख़बर शामिल कयूं था शिकारपुर मां, जिते समाजी अॻवाननि पारां पोरियतनि में ईद जा कपिड़ा विराया विया। रिपोर्ट करे रहियो आहे हकीम जतोई। हिन वक़्तु मौजूदु आहे शिकारपुर में। हिते जेके सियासी समाजी जेके अॻुवान आहिनि, जेके शहरी आहिनि, उन्हनि पंहिंजी मदद पाण ते हिते ग़रीबनि में जेके पहिरियां बि राशन विरायो ऐं हींअर बि ग़रीबनि में कपिड़ा तक़सीम कया आहिनि। असां सां मौजूदु आहे आगा नदीम ख़ान ऐं जेको सोशल वर्कर आहे गुलाम हुसैन जतोई, सजाद ख़ान महर। अचो त हुन सां ॻाल्हायूं था त हुननि जो छा चवणु आहे। असां त हिन वक़्तु मौजूदु आहे आगा नदीम ख़ान। अचो त हुनखां पुछा की हुनजो छा चवणु आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, हिन कोरोना वायरस जे सबब जे करे लॉकडाउन लॻो 1.5-2 महीननि खां। ग़रीब तबिको ॾाढो परेशान आहे। मज़दूर हुजनि, हेयर ड्रेसर हुजनि या मज़दूर तबिको हुजे, खोड़ माण्हू परेशान आहिनि। असां शुरूअ खां वठी राशन जो बि इंतज़ाम कयो आहे, जेतिरो वस हलियो आहे। अॻिते बि इंशाल्लाह कंदासीं। हाणे बि कपिड़ा जेको ग़रीबनि में ॾिनासीं, इंशाल्लाह ताला अॻिते बि कंदासीं। वस वारनि माण्हुनि खे असां भरपूर अपील था कयूं त उहे अॻिते अची ग़रीबनि जी मदद कनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। माण्हू साईं ॾाढो हिते परेशान लॻा पिया आहिनि, बेरोज़गारी लॻी पई आहे माण्हुनि में। हिते ॾिसो था कोई ॾिए कोन थो राशन थो ॾिए, न को कंहिंखे पैसा थो ॾिए। माण्हू परेशान लॻा पिया आहिनि हिते ॾाढा। इन करे उन्हनि की महिरबानी करे जेके वसंदड़ वारा आहिनि उहे अचनि, अची करे उन्हनि जी मदद करनि ग़रीबनि जी। वस वारनि जो फ़र्ज़ु बणिजे थो त अॻिते अचनि गरीब मिसकिन माण्हुनि में जेतिरो जंहिंखां थी सघे उहो अॻिते। बाक़ी हाणे ॾिसो हर माण्हू पंहिंजी सियासत चमकाए रहियो आहे। हाणे जीअं ॾिसो राशन जी तक़सीम कयूं, हू पंहिंजे माण्हुनि में कयो वञे। भला हीअ ॾिसो हाणे बि जेको असां कपिड़ा आहिनि असां पंहिंजी मदद पाण था ॾिए। जीअं सिजाद ख़ान महर साहिबु आहे, मुंहिंजो दोस्त नदीम ख़ान लाला नदीम ख़ान पठान आहे, कादर भाग कलादी साहिबु आहे। हिन दोस्तनि काफ़ी जेके अहिड़ा दोस्त आहिनि, उनजी महिरबानी शुक्रियो। हर टाइम में इन ग़रीबनि जे लाइ उहे दोस्त अॻिते आया आहिनि ऐं असांखे सपोर्ट कई अथऊं। ऐं असां इंशाअल्लाह ताला अलाह खे हाज़ुर नाज़ुर करे उन्हनि माण्हुनि ताईं उहा शइ पहुचाई आहे जंहिंजो हू हक़ु आहे। ऐं हाणे बि असां उन वस वारनि खे अर्ज़ु कंदासीं हू अॻिते अचनि, ग़रीब मिसकिन माण्हुनि जो को सार संभाल लाने। बाक़ी ॾिसो जे इलेक्शन हुजे सियासी माण्हू मिंट में अची पुॼी था वञनि, पोइ घर घर में ख़बर अथनि जा 5 वोट आहिनि, कंहिंजा 15 वोट आहिनि। तव्हां हितां जा जेके सियासी जेके समाजी जेके शहरी आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणो त ख़ुदारा जेके मुखेर हज़रात आहिनि, जेके वस वारा आहिनि, उहे अॻिते अचनि ऐं ग़रीबनि जी मदद करनि। छो त ईद बि मथां अचे थी पई ऐं केतिरे ई अरसे खां वठी उहे बेरोज़गार बणियल हुया। जंहिंजी मदद कंदा त हू बि पंहिंजी ईद पंहिंजे बचनि सां बहितर नमूने गुज़ारे सघंदा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।